सिंध हुकूमत जी जेके सरकारी मुलाज़िम जा तंज़ीम आहिनि उन्हनि जा अॻुवान असांजी गुज़ारिश ते असांजे अर्ज़ ते पूरी सिंध खां कमोशे खां कराची खां पूरी सिंध कई हिते आया ऐं सभिनी गले ते उते वचन कयो आहे त मौत क़बूल कबो पर सिंध जे जेका असांजा सरकारी मुलाज़िम आहिनि उन जे हक़ ते थाड़ वण कोन को उनजे लाइ अॼु हिकिड़ी कमेटी मुक़ररु कई वई आहे जंहिंजो नालो आहे आल सिंध गवर्नमेंट एम्प्लॉयज़ एक्शन कमेटी सिंध। जेके बि हिते अॼु दोस्त गॾु थिया उन्हनि जा हर तंज़ीम मां हिकिड़ो जेको मेंबर आहे हुन मेंबर जो आहे जेको एक्शन कमेटी जो मेंबर हूंदो। मिसाल पेटर तरफ़ां साईं सिकंदर जोतवी आहे एक्शन कमेटी जो मेंबर हूंदो पर जेकॾहिं साईं सिकंदर जोतवी ख़ुदा न ख़ास्ता कराची में जे एहतजाज दौरान वधिजी थो वञे त उन खां पोइ या वरी हाजी शफ़ी सुठो ॾींहुं अॻुवानी कंदो हाजी शफ़ी सुठे खां पोइ अतीक रहमान सोलंकी अॻुवानी कंदो। अहिड़े तरीक़े सां साईं मियां अब्दुल भारू आहे जेको इरिगेशन जो ॼातल सुञातल बहादुर माण्हू आहे उन उहो जेकॾहिं ॿ थी वेंदो पोयां कंदो जेका एक्शन कमेटी जोड़ी हुई आहे उन में पहिरीं आहे असीं दोस्त आहे बहादुर असदुल्ला दुरानी साहब जेको आपका पाकिस्तान जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं उन खां पोइ साईं मियां अब्दुल भारू आल सिंध एजुकेशन जो सदर आहे। साईं गुलाम कंबर मरी आहे आपदाल केनाल एसोसिएशन जो सदर आहे। हिकिड़ी शइ वज़ाहत कंदो हलां त हिते जेके बि हिन एक्शन कमेटी में मेंबर चाहे वो नायब कासिर हुजे चाहे वो आपदार हुजे चाहे वो प्रोफेसर हुजे चाहे वो क्लर्क हुजे चाहे वो उस्ताद हुजे सभु हिकु बराबरि सभिनी हिकु जहिड़ा पावर सभई हिन एक्शन कमेटी जा मेंबर आहिनि। इन में को बि फ़र्क़ु न आहे सभु भारियूं बराबरियूं पंहिंजे मुलाज़िम जे लाइ पंहिंजे मेंबर जे लाइ जदोजहद कंदासीं उनजे लाइ सभिनी खे बराबरी हुक़ूक़ मिलनि। उन खां पोइ साईं प्रोफेसर ज़ाहिद हुसैन हुलियो साहिबु आहे मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहे सत्सा सिंध। साईं सिकंदर जोतवी पेट्रोलियम जो सिंध जो अॻुवान बि आहे पाण पाकिस्तान मुतहदाबाद असादा पाकिस्तान जनरल सेक्रेटरी आहिनि। उन खां पोइ साईं सिराज अहमद भुट्टो आल सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉयज़ फेडरेशन जो चेयरमैन आहे। उन खां साईं अब्दुल हादी मरखियाणी जनरल सेक्रेटरी शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट सिंध। साईं बख्शली चाचड़ मर्कज़ी सदर आपका सिंध। साईं फराज साटी लोअर स्टाफ सिंध जो नुमाइंदो सदर आहे। उन खां पोइ साईं मुनवर शाह सदर आपका सिंध। मैडम सोरया मेमण मर्कज़ी सदर गिरेवा। साईं मक़सूद अहमद मैसर दस्ता सिंध जो सदर आहे। साईं मोहम्मद असांजी दोस्त आहे मोहम्मद जी साहिब करवाई साईं सिकंदर साहिबु नालो कयो आहे साबिक़ा सदर आहे। इहे सभिनी कमेटी जा मेंबर हूंदा। सुभाणे हाजी शफ़ी मोहम्मद सटे उनजो खादम हूंदो माना ऐं हुनजी सफ़ाई सभिनी जो। ऐं उन खां पोइ ही कमेटी ऐलान कयो ऐलान थी करे त सिंध जे सभिनी जेके बि सिंध अंदरि गवर्नमेंट जा एम्प्लॉय आहिनि उन्हनि सभिनी जे तरफ़ां 23 जून सुबुह जे ॾींहुं जो 12 बजे कराची प्रेस क्लब सिंध असेंबली ताईं जे लाइ एहतजाज कंदा जेसिताईं ही मुतालबा मंज़ूर थींदा तेसिताईं जो एहतजाज जारी रहंदो। मुलाज़िम जिंदाबाद। मुतालबनि में 50% पगार ऐं पेंशन में इज़ाफ़ो कयो वञे छो त महांगाई 100% थी वई आहे। सिंध दुरानी साहिब खे ॻाल्हि करे सिंध जो सिंध 75% रेवेन्यू ॾिए थो पाकिस्तान खे पाले थो सिंध ख़ुशहाल आहे। गुलाम साहिब पंहिंजे तक़रीर दौरान कयो त हुकूमती में आहे त 100% पगार वधाए बसि पाकिस्तान में न आहे त सिंध में त तव्हांजी हुकूमत आहे उनजे लाइ असां चयूं था त असांखे 50% सिंध जे मुलाज़िम जो पगार वधायो हुजे। उन खां पोइ GRA इहो 3 सूबा ऐं वफ़ाक़ 3 सालनि खां ॾिए पियो पर सिंध सूबो ॾियण लाइ तयारु न आहे। हींअर वफ़ाक़ 10% पगार वधायो पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां एहतजाज पूरे पाकिस्तान में एहतजाज कयो त बाबा 50% पगार वधाए वञे।
पर सिंध हुननि अमल कोन कयो हाथी या ॾंद हिकिड़ा खाइण जा हिकिड़ा ॾेखारिया पिया असां मुतालबा था करियूं त सॼे मुलाज़िमनि खे बि TR ॾिनो वञे उन जो हक़ आहे ॿियनि सूबनि खे मिले थो यूटिलिटी अलाउंस साईं बखी चाचे ॿुधायो त ॿियनि सूबनि खे मिले थो वफ़ा खे मिले थो पर सिंध खे नथो मिले जिज़ीज़ कोटा सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ॾिनो आहे पर जेके पेंडिंग बि केस आहिनि न जेके घटि में सिंध गवर्नमेंट वटि पेंडिंग बि केस आहिनि उन जा माइनूं ऐं बचड़ा उन उमेद त हाणे इहा असांखे आर्डर मिलंदा असां सुप्रीम कोर्ट में जेके दोस्त वेठा आहिनि एक्शन कमेटी इंशाल्लाह पाकिस्तान जे मुलाज़िम जे तरफ़ां हीअ सिंधी एक्शन कमेटी केस वञण वेंदी सुप्रीम कोर्ट में असांखे केस ॾींदासीं इंशाल्लाह ग्रुप इंश्योरेंस सिंध सूबनि खे मिले थो पर बदबख्ती इहा आहे त सिंध नथो मिले हालांकि ग्रुप इंश्योरेंस हींअर मेच्योर थी वियो आहे 20 सालनि में इहो मेच्योर थी वेंदो आहे सिंध जे मुलाज़िम जो हक़ आहे इंशाल्लाह इन ते सभिनी जो इतफ़ाक़ थियो आहे इंशाल्लाह ऐं पूरी उमेद आहे सिंध जे सभिनी मुलाज़िम खे अपील कंदुसि अचो असांजे हथ मज़बूत करे इंशाल्लाह पंहिंजा हक़ वठी वठिबा छॾी वठिबा करे वठो कोन मिलंदो तव्हांजी वॾी महिरबानी हाणे मां गुज़ारिश कंदुसि आपका सिंध जे सदर साईं बख़्श अली चाचड़ खे त उहो हिकु मिंट जो पंहिंजो मौक़ो ॾिए वरी जेके जेका आहिनि मेन तंज़ीम आहे उहे हिकु मिंट जो पंहिंजो मौक़ो ॾिए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अॼु ही जेको सम्झो हिकिड़ी असांजी अलायंस कई आहे जेकी असां मुलाज़िम गॾु थिया आहियूं असां सभु हिकु आवाज़ खणूं असां गवर्नमेंट सिंध खां मुतालबो कंदा अॼु असांजी मुहिम मौजूदु थियो आहे जेकी असांजी अॼु ही जेकी असांजी मीटिंग थी आहे असां हिन मीटिंग जे तवसत सां ऐं प्रेस जे तवसत सां असीं गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त बराए महिरबानी असांखे 50% जेको पघारूं आहिनि उहे वधाए वञनि ऐं प्लस में TR जेको अलाउंस आहे उहो असांखे ॾिनो वञे ऐं उन खां पोइ असांजे ग्रुप इंश्योरेंस ऐं असांजा अलाउंस ऐं टाइम्स में जेको आहे इहो असां तंज़ीमूं गॾु थी करे असां हिते इतिहाद करे इनशाला हीउ जेको आवाज़ु हूंदो हीअ असां तक़रीबन असां सभिनी खे ॿुधायूं था पिया त हीअ असांजो आवाज़ु मुलाज़िम जो आवाज़ु आहे इनशाला असां मुतहद थी ऐं इनशाला गुज़ारिश आहे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हाणे असांजो जेको फोकस आहे तकीर असां अॻु में करे विया आहियूं हाणे असां सभु वरी गॾिजी करे पंहिंजी पंहिंजी तंज़ीम जा उहिदेदार पंहिंजनि मेंबरनि खे पाबंद कयूं त सभु दोस्त हर कमुकार छॾे करे तंज़ीम जो जीअं पोइ मुलाज़िमनि जे हक़नि जे हासिलात जो ॾींहुं जेको आहे उहो 23 जून आहे सभिनी खे गुज़ारिश थी कजे त 23 जून ते भरपूर शिरकत करे अचनि ऐं कराचीअ में दमादम मस्तु कलंदर थींदी सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे हाणे साईं अब्दुल भारे साहिब खे मां गुज़ारिश कंदुसि ऐं साईं मुख़्तसर पंहिंजे जेको आहे मेंबरनि खे अपील करे हीअं 23 तारीख़ ते सभु दोस्त भरपूर शिरकत करे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं शफ़ी मोहम्मद सचो साहिब तव्हांखे सभु कुझु ॿुधायो आल सिंध इरिगेशन ट्रेड फेडरेशन जा जेके उहिदेदार मेंबर आहियो तव्हां सभिनीनि खे गुज़ारिश आहे गैरत जो मुज़ाहिरो कयो सभई मुलाज़िम 23 तारीख़ 12 वॻे प्रेस क्लब कराची पहुचो को बि मुलाज़िम गैरतमंद मुलाज़िम पहुचे रहे सभिनीनि जे हक़ लाइ आहियूं मोती कोटा जा केसिस जा जेके मुलाज़िम आहिनि सभु पहुचनि उते कराची ऐं सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे अपील आहे महिरबानी करे 23 तारीख़ 12 वॻे कराची प्रेस क्लब पहुचो हर गैरतमंद मुलाज़िम उते पहुचे इंशाअल्लाह कामयाबी तव्हांजा क़दम थींदी लोकल गवर्नमेंट के जनरल सेक्रेटरी साईं मचाणी साहब खे गुज़ारिश कंदो साईं बि पंहिंजे अॻवाननि खे अपील करे मेंबरनि खे गवर्नमेंट एम्प्लॉइज़ यूनियन जे तमामु सूबे जे मुलाज़िमनि खे मां गुज़ारिश कंदुसि त 23 तारीख़ ते पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ पंहिंजे हक़नि जे लाइ पूरे सिंध जे मुलाज़िमनि सां गॾिजी करे शाना बशाना थी करे ॿधी हिकु जो मुज़ाहिरो करे 23 तारीख़ कराची में पहुची हिकु वॾो धरणो लॻो पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ उन वक़्त ताईं धरणो जारी रहंदो जेसि ताईं असांखे पंहिंजा हक़ न मिलिया वेंदा ऐं बजट में जेका वफ़ाक़ वधाई आहे उन असली जो मुतालबो आहे त सिंध में बि 50% DRA ॾिनी वञे या न ॾिनी वई उन वक़्त ताईं धरणो जारी रखंदो ऐं पूरे सिंध जा बलदियाती मुलाज़िम इंशाअल्लाह भरपूर शिरकत कंदा हाणे मां गुज़ारिश कंदुमि साईं गुलाम मुस्तफ़ा सोहू साहिब गिरेवा जो मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र आहे त साईं असां जेको ही मुलाज़िम इताद जेको सिंध जो ठहियो आहे उनजी असां बिल्कुलु आज़ादु कयूं था ऐं मुंहिंजी मैडम सुरिया मेमल जे बिहाफ ते मुंहिंजी जेका आहे सभिनी गिरेवा जे मेंबर्स खे अपील आहे त
23 तारीख़ 12 बजे कराची प्रेस क्लब ते सुमरा में शिरकत कनि ऐं इनशाअल्लाह पाण कामयाबी हासिल कंदासीं। महिरबानी। हाणे मां गुज़ारिश कंदुसि संत प्रोफेसर एसोसिएशन सब्जेक्ट स्पेशल जे तर्जुमान साईं चनड़ साहब खे त साईं बि मुख़्तसर पंहिंजनि दोस्तनि खे अॼु जो ही ग्रेट अलायंस जो जेको गजारी थी आहे कैटेलर मर्कज़ हैदराबाद में इन में इहो ई फ़ैसिलो कयो वियो आहे त 23 जून ते 12 बजे प्रेस क्लब ते हिकु वॾो एहतिजाज कयो वेंदो जंहिंमें सभिनी सरकारी मुलाज़िमनि जी पघार में 50% वाध जो मुतालबो कयो वेंदो। सभु सां सिंध जे सभिनी मेंबर्स खे गुज़ारिश कंदुमि त तव्हां पंहिंजे हक़नि जे आसास जे लाइ 23 जून सूमर जे ॾींहुं 12 बजे प्रेस क्लब कराची पहुचनि। महिरबानी। हाणे गुज़ारिश कंदुसि आबदार एसोसिएशन जे अॻुवान साईं कंबर अली मरी साहब खे त पंहिंजे दोस्तनि खे अपील करे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हाजी शफ़ी मक़सद जेके चार्ट ऑफ डिमांड पढ़ी आहे ऐं आबदार कैनाल एसोसिएशन जे सभिनी पूरी सिंध खे इल्तिजा ऐं रिक्वेस्ट कंदुसि त सूमर वारे ॾींहुं 23 तारीख़ 12 बजे कराची प्रेस क्लब ते पहुचनि जीअं त उहो असांजो फतेह महिरबानी। आपका सिंध जे सदर सईद मुनवर शाह खे गुज़ारिश आहे त साईं बि 2 मिंट पंहिंजे मेंबरनि खे जेको आहे मुखातिब ते उन्हनि खे अपील करे। जीअं त अॼु जेको आहे सभिनी मुलाज़िम तंज़ीमुनि जी जेको आहे मीटिंग थी गुज़री जंहिंमें हिकु वर्किंग कमेटी जोड़ी वई आहे जेका 14 मेंबरनि ते मुश्तमिल आहे। असीं सभु जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो आहे त 23 तारीख़ बरोज़ सूमर मंझंदि जो 12 बजे प्रेस क्लब कांग्रेस असेंबली ताईं एहतिजाजी धरणो हलियो वेंदो ऐं पंहिंजे पहिरें ग्रेड खां वठी 18 ग्रेड जे मुलाज़िम खे गुज़ारिश थो करियां त हिन 23 तारीख़ ते हिन धरणे में भरपूर शिरकत करे ऐं बदीअ जो मुज़ाहिरो करे ऐं पंहिंजे मुलाज़िम परवेज़ अख्तर बलोच आपका जो तर्जुमान आहे साईं खे जनरल सेक्रेटरी। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी जेको असांजी कमेटी ठाही वई आहे एक्शन कमेटी उनजा 14 जेके मेंबर आहिनि उन्हनि जो असां सभिनी जेके बि हिते आया आहियूं मुलाज़िम अॻुवान जेके बि आया आहियूं उन्हनि खे भरपूर असां उन्हनि ते एतमाद जो इज़हार कयूं था ऐं असां सभिनी पंहिंजे मुलाज़िमनि खे इहो यकीन ॾियारियो वेंदो आहे त इंशाअल्लाह डिस्पैरिटी अलाउंस जेको हुकूमत कोन ॾिनो आहे पघारुनि में इज़ाफ़ो ख़ातिर ख़्वाह इज़ाफ़ो कोन कयो आहे ऐं ॿिया जेके सन कोटा पंहिंजो डिज़ीज़ कोटा वग़ैरह आहे या ग्रुप इंश्योरेंस जेको रहियल आहे मां रिटायर एम्प्लॉइज़ जे एसोसिएशन वारनि खे बि गुज़ारिश कंदुसि उहे बि हिन धरणे में शिरकत कनि। 12 तारीख़ वारे सूमर वारे धरणे में जेको सभिनी 23 तारीख़ वारे धरणे में 12 बजे मंझंदि जो प्रेस क्लब खां वठी CM हाउस ताईं सिंध असेंबली ताईं जेको घेराव थींदो उन में पंहिंजी शिरकत वधि में वधि पंहिंजी शिरकत कनि ऐं इन एहतिजाज खे अहिड़ो ताक़तवर बणाइनि जो इहे मुतालबा इंशाअल्लाह असां उन ॾींहुं पंहिंजो नोटिफिकेशन वठी असां सभु मुलाज़िम पंहिंजा सुरखुरू थियूं ऐं जेके बि नंढा मुलाज़िम आहिनि जेके इहे ॿुधनि था पिया उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे सिंध जे सभिनी मुलाज़िम खे त उहे पंहिंजी यकीनी हुन में जेको आहे शिरकत। हाणे गुज़ारिश आपका पाकिस्तान जे सीनियर नायक सदर अब्दुल करीम खोसे साहब खे ऑल सिंध गवर्नमेंट अलायंस जो जेको ऐलान थियो आहे हुनमें जेको ऐलान थियो आहे 23 तारीख़ प्रेस क्लब खां वठी CM और असेंबली ताईं जेको धरणो असांजो लॻंदो इंशाअल्लाह ताला असां पंहिंजा मुतालबा पूरा करे पोइ जेका वापसि ईंदा सरकारी मुलाज़िम खे सिंध जा मुलाज़िम खे इंशाअल्लाह